जय श्री कृष्ण गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। साथ संगत जी बलराम भैया चवन था भाई वजन ना वधिक होजे ना एतरो घट होजे कि हवा न उड़ाए वने, पर साईं असां ॿिन्हिनि जो वजन एतरो आ तूफान भी न उड़ाए सघंदो। चओ जय श्री कृष्ण। अरे ताड़ियूं था हलायो, कमाल आ भाई, यानी असां ॿिन्हिनि जो वजन ॾाढो वधीक आहे। चओ जय श्री कृष्ण। चओ हरे राम। साथ संगत जी ता ॾाढो सुंदर एक प्रसंग श्रवण कयो जेको ताके सूर्य भगवान नंढे बालक जो बलराम भैया ॿुधायो। चओ जय श्री कृष्ण। आखिरी में एक ॾाढी प्यारी ॻाल्हि हुई जंहिंमें ता श्रवण कयो कि भगवान भेद नथा रखनि, सम्मान सभिनीनि खे ऊर्जा ॾींदा आहिनि, रोशनी सम्मान मिलंदी आ, पोइ चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लिम चाहे सिख चाहे ईसाई। चओ जय श्री कृष्ण। भगवान कॾहिं भी भेद न रखंदा आहिनि, भेद त असांजे मन में आ। चओ हरे राम। भेद असां रखंदा आहियूं, असांजे मन में ईंदो आहे कि हे मुस्लिम आ या हे हिंदू ना आहे। चओ जय श्री कृष्ण। अॼु तव्हांखे हिकु ॾाढी प्यारी भगवान जी कथा ॿुधायूं था। साथ संगत जी ध्यान सां श्रवण कजो, ॾाढी प्रेम वारी ॾाढी भाव वारी, कि भगवान ना त पैसे खे ॾिसंदा आहिनि, न कोई इंसान ॾिसंदा आहिनि, न स्त्री पुरुष ॾिसंदा आहिनि, भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि। तव्हां एकादशी में आया हूंदो त सुदामा भैया तव्हांखे जेको भजन ॿुधायो कबीर साहब जो, उनमें सार कहिड़ो हुयो कि ना भगवान मंदिर में आहिनि ना मस्जिद में आहिनि, भगवान काथे आहिनि त भगवान असांजे विश्वास में आहिनि। चओ जय श्री कृष्ण। बस विश्वास हुजे, भाव हुजे, प्रेम हुजे। भगवान जा ॾाढा प्यारा भक्त थिया आहिनि, उन्हनि जो नालो ताज खान। नाले सां ई ख़बर तो पए न भाई मुस्लिम हुया। ताज खान, उन्हनि जी मां ॾाढी प्यारी घटना तव्हांखे ॿुधायां। भक्त थियण खां पहिरों, जॾहिं भक्त न हुया भगवान जा, हिकु कचहरी में चपरासी जी नौकरी कंदा, सरकारी नौकरी। त हिकु ॾींहुं जज साहब कोई अहिड़ो कमु ॾिनो, उतां जेके वॾे माण्हू कोई कमु ॾिनो कि वञो हे कागड़ अथव चिठी अथव मंदिर ॾेई अचो। उन नगर में भगवान श्री राधे कृष्ण जो ॾाढो प्यारो मंदिर हुयो। वञो हे नगर जे मंदिर जे जेको पुजारी रहंदो आहे, पुजारी जी रहंदा आहिनि, उन्हनि खे चिठी ॾेई अचो। ताज खान पंहिंजी सेवा निभाई, वो चिठी खणी करे मंदिर जे ॿाहिरि आया तो उन्हनि खे थोड़ी शर्म भी अचे कि हिकु त मां मुस्लिम वरी मंदिर जे ॿाहिरि बीठो आहियां। ठीक आ सरकारी कम सां आयो आहियां, पर हेॾे होॾे निहारण लॻा कि कोई ॾिसे त नथो। अंदर पुजारी जी खे आवाज लॻायूं, शायद उन्हनि ध्यान सां आवाज न ॿुधी, उन्हनि जो ध्यान न हुयो पुजारी जी जो, त अंदर झांकण लॻा ताज खान। चओ जय श्री कृष्ण। निहारण लगा कि पुजारी जी काथे न, आवाज ॾियण लगा। थोड़ी सी बस नजर अंदर वही मंदिर जे, पुजारी जी त न मिलिया पर भगवान जा दर्शन थी विया। चौ जय श्री कृष्ण। केवल एक झलक भगवान जी नजर अची वही।
भगवान गोविंद राधे कृष्ण बीठा आहिनि, उन्हनि जी नज़र जेॾीमहिल भगवान ते पई, दर्शन कया तो चुप थी विया, पोइ आवाज भी न निकती। चओ हरे राम। थोड़ी देर उते बीठा ही रहा, ऐं जेॾीमहिल पुजारी जी ॿाहिरि आया, उनखे थोड़ो हिलायूं तो होश आयो। पुजारी जी चवनि था, चओ भाई कहिड़ो कमु अथई, छाजे लाइ आयो आहे हिते? चई हे थोड़ो तव्हां सां कमु हुयो, हीअ चिठी ॾियणी हुई। चई ॾे। चिठी ॾिनऊं, साइन कयऊं, ताज खान हली विया। चओ जय श्री कृष्ण। हाणे घर आया जेॾीमहिल राति जो न, त पहिरीं बार भगवान जा दर्शन कया। नालो ॾाढो ॿुधो कि हिते भगवान कृष्ण जो मंदिर आहे, बिहारी जी जो मंदिर आहे। अॼु दर्शन कया तो उन्हनि खे ॾाढो आनंद आयो। सोचो असां रोज दर्शन कंदा आहियूं भगवान जो, रोज चकरबाटा जी संगत रोज लगभग दरबार ईंदी आहे। असांजे घर में भी भगवान जी मूर्ति हूंदी आहे। असां रोज भगवान जा दर्शन कंदा आहियूं त असां में उहो भाव न ईंदो आहे। उन अॼु पहिरीं बार, हिकु बार केवल जीवन में दर्शन कयो आहे, त ॾिसो मन में भाव अची वियो। चओ जय श्री कृष्ण। ताज खान की रात जो निंड न आई, ऐं छा थो चए कि हाणे मूंखे चैन नथो अचे, मूंखे निंड नथी अचे, मूंखे भगवान जा दर्शन करणा आहिनि, मूंखे उन कृष्ण जा दर्शन करणा आहिनि। जीअं तीअं सुबुह थी, सुबुह जो सभिनीनि खां पहिरियों उथी करे भगवान जा दर्शन करण विया। कीअं विया? मंदिर जे अंदर न पिया वञी सघनि, छोकि मुसलमान हुया। ख़बर हुयुनि वेंदुमि त पुजारी कढी छॾींदा। दूर खां ई बीह करे भगवान जो दर्शन था कनि, मंदिर जे दूर खां। कुछ ॾींहं ईअं थिया, रोज ईंदा, सुबुह जो भगवान जा दर्शन कंदा। हिकु ॾींहुं उन पुजारी ॾिसी वरितो, पुजारी ॾिसी वरितो कि भाई ये चपरासी आहे, जात में मुसलमान आहे ऐं रोज अचे तो दर्शन करण। पुजारी जी हिकु ॾींहुं पकड़े वरितो, चईंसि भाई हे छा तो करे? चईं भगवान जा दर्शन तो कयां। चई तू मुसलमान आ, तोखे दर्शन करण जी मनाई आ, तू दर्शन नथो करे सघे? चओ जय श्री कृष्ण। पहिरों एॾा अधर्म था थियनि, धर्म परिवर्तन तो थे। भाई असां नथा चाहियूं असां ते कोई आंच अचे या असांखे कोई घटवत ॻाल्हाए। ओ पुजारी जी था चवनि, तू न ईंदो कर भाई। आखिर ॿ चार वॾनि माण्हुनि खे चई करे उनजो वर्जित कराए छॾियो कि हे आमू साम्हूं भी न अचे, उन मोहल्ले में ही न अचे जाते भगवान जो मंदिर आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे उहो वीचारो भोलो भालो हुयो, घर आयो, रोण लॻो। ऐं एड़ी भगवान जी प्यास, भगवान जे दर्शन जी एडी उनमें लालच हुई, एडो प्रेम हुयो भगवान सां कि 3-4 ॾींहं थी विया भोजन ही न कई। कुछ उनखे न वणे, चए पियो बस कृष्ण जा दर्शन करणा आहिनि, कृष्ण जा दर्शन करणा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। आखिर भक्त नथो रही सघे त भगवान खे रही सघंदा? जेतरी प्यास भक्तन के लगंदी आहे न भगवान जे दर्शन जी, उनखां कई गुना वधीक भगवान के भी प्यास लगंदी आहे। भगवान भी तड़पंदा आहिनि कि मूंखे भक्त जा दर्शन थियनि। चओ जय श्री कृष्ण। भक्त मूंखे याद करे। हाणे भगवान खे भी याद आई तो उन मंदिर में नियम हुयो, जेॾीमहिल रात जो आरती थींदी न भगवान जी, पोइ जेॾीमहिल पट बंद कंदा, दरवाजा बंद कंदा, त भगवान जे लाइ भोग रखंदा ऐं वॾी थाल में सजाए करे भगवान जे लाइ भोग रखे करे भोजन, पोइ मंदिर बंद करे हली वेंदा पुजारी, पोइ सुबुह जो ईंदा। अॼु भी ईअं कयूं, भगवान जी आरती थी, प्रसाद रखियो, भगवान जे भोजन जो व्यवस्था कई पुजारी जी, दरवाजा बंद करे हली विया। अॼु भगवान ॾिसो भक्त जे लाइ छा था कनि। भगवान एक सेवादारी जो रूप धारण करे, सेवक जो रूप धारण करे, वो थाल खयो भगवान, भोजन जो थाल खयो ऐं सिधो आया ताज खान जे घर। दरवाजो खटखटायो, अंदर आया भगवान। ताज खान पूछे तो भाई तू केर आ? चे तो भाई मां सेवादारी आया, मूंखे पुजारी जी मोकिलियो आ। मंदिर में जेके पुजारी रहंदा आहिनि न, हा हा, उन्हनि मोकिलियो आहे तव्हांजे लाइ इहो स्वादिष्ट भोजन, ये भगवान जो प्रसाद तो तव्हांजे लाइ मोकिलियो अथऊं। ताज खान चवण लॻो भाई उन्हनि त मूंखे मंदिर अचण खां ई मना करे छॾियो आहे, त मुंहिंजे लाइ भोजन छो मोकिलींदा? मूं ते त नाराज़ आहिनि।
भगवान चवंदा न न वो थोड़ो घणो गुस्सो कंदा आहिनि पुजारी जी, नाराज ना आहिनि, सुबुह जो नाराज हुया तूं उते हाणे नाराज कोन्हे, ऐं बल्कि उन्हनि भोजन मोकिलियो आहे ऐं चयो आहे चङी तरह भोजन करे थाल सुबुह जो पाण खणी वञा। चओ जय श्री कृष्ण। मूंखे मना कयूं, चयूं थाल तूं न खणी अचां, ताज खान खे चइजेंसि कि सुबुह जो थाल उहो खणी अचे। अच्छा, हाणे भगवान जेको सेवक जो रूप धारण करे आहिनि न, पंहिंजे हथनि सां भगवान उनखे भोजन करायो। चओ जय श्री कृष्ण। केॾा न भागन वारा हूंदा भाई भक्त। भगवान पंहिंजे हथनि सां भक्त खे भोजन करायो ऐं भगवान अंतर ध्यान थी विया, हली विया हुतां। ऐं रात जो भगवान ॾिसो घटि छलिया कोन्हे हो, भगवान रात जो उन पुजारी खे भी दर्शन ॾिनो सपने में ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाई कि भाई मां भोजन खणी वियुमि उन वटि भोजन पहुचायो आहे ऐं सुबुह जो थाल खणी ताज खान ईंदे तूं वटि मंदिर ईंदो, उनखे दर्शन करण ॾिजां, मतां दर्शन जे लाइ रोकियो अथई। चओ जय श्री कृष्ण। ये सब भगवान सपने में चई विया। सुबुह थी जेॾीमहिल पुजारी जी उथिया, सोचण लॻा कि अरे हे भगवान केड़ी लीला करे विया, भगवान छा चई विया। मंदिर जा दरवाजा खोलियऊं तो उते थाल न पयो भोजन जो। थोड़ी देर थी, ताज खान पंहिंजे हथनि सां पाण वो थाल खणी आया मंदिर में। चओ जय श्री कृष्ण। जीअं ई पुजारी जी ॾिठो कि वाकई अरे हिन जे हथ में त थाल आ, समझी विया। पुजारी जी पुछो भाई थाल तूं वटि कीअं आयो, केर खणी आयो? तॾहिं ताज खान चयो महात्मा जी तव्हां ई त पंहिंजो सेवादारी मोकिलियो न, हिकु सेवक मोकिलियो मुंहिंजे लाइ भोजन मोकिलियो ऐं चयो कि थाल खणी अचे सुबुह जो। तव्हां ई त उहो सेवक मोकिलियो हुयो जे पंहिंजे हथनि सां मूंखे भोजन करायो। जेॾीमहिल ॿुधियो पुजारी जी कि अरे सेवक आयो, ॾाढो रोअण लॻा, बार बार उनखे चवण लॻा धन्य आ तूं, धन्य आहे ताज खान तूं, धन्य आहे। बाबा जी रो छो था ऐं बार बार ईअं छो था चओ धन्य आहे धन्य आहे, छा थियो? चई अरे जेको रात जो सेवक आयो जंहिं तोखे भोजन करायो उहो ॿियो कोई न, टिनिनि लोकनि जो मालिक भगवान कृष्ण हुयो। चओ जय श्री कृष्ण। ऐं धन्य आहे तूं ऐं वॾो भागन वारो आ। महात्मा जी बार बार उनखे वंदन करण लॻा। छो? चवनि था अॼु तुंहिंजे कारण, तुंहिंजी दया सां भगवान मूंखे भी सपने में दर्शन ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। भगवान जा सपने में भी दर्शन करण कोई मजाक ॻाल्हि न आहे। पुजारी जी ॾाढो रोअण लॻा ऐं उन ॾींहं खां पोइ पुजारी जी चयो भाई तू जॾहिं चाहे भगवान जा अची दर्शन करे तो सघे, कोई बंधन ना आहे, भगवान जे लाइ सभु समान आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अॼु भी कई अहिड़ा मंदिर आहिनि जाते जात ॾिसंदा आहिनि, भाई तव्हां हिंदू आहियो त तव्हां दर्शन करे था सघो, बाक़ी मुस्लिम खे अचण न ॾींदा आहिनि या ॿिए धर्म वारनि खे अचण न ॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। पर ईअं न हुजणो खपे। जॾहिं भगवान कोई भेद नथा कनि त असां छो था भेद कयूं? चओ हरे राम। असांजो कमु केवल भगवान जी भक्ति करणी आहे, भगवान खे रिझाइणो आहे। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर।